अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कुछ खैर सब खैर। असां तव्हांखां थोरो पुछणु चाहियूं था वणनि जे बारे में। जी जी। त इहो थोरो असांखे सम्झायो वणनि जे हिसाब सां त असांखे ख़बर पए त इहो कीअं आहे कीअं काइबो आहे छा थींदो आहे। त वण जूं त मुख़्तलिफ़ नमूने सां पोखी कई वेंदी आहे। काथे भठा ठाहींदा आहिनि, काथे नाड़ी थींदी आहे, काथे वरी ईअं माण्हू ज़मीन में छटे ऐं हर ॾेई खेड़े छॾींदा आहिनि। ॿ टे तरीक़ा आहिनि। बाक़ी मुंहिंजी हिकिड़े कंहिं आबादगार सां कचहरी थी, पोइ उन मूंखे ॿुधायो ऐं मां उनजे ॻाल्हि मां मुतमिन बि ॾाढो थियुसि। उन ॿुधायो त मूंखे ज़मीन थोरी आहे, मूंखे ज़मीन जो सिर्फ़ु हिकिड़ो एकड़ आहे। हाणे उन हिकिड़े एकड़ मां सुठी पैदावार वण जी वठंदो आहे। उन तरीक़ो इहो ॿुधायो त मां हिकु जरेब में, ॿ जरेबनि में हिकु एकड़ थींदो आहे, हिकु जरेब में मां 40 भठा कढंदो आहे। वरी हर कंहिं भठे में 40 चुंगियूं हणंदो आहे वण जूं। हाणे हर कंहिं भठे में 40 ॿूटा थींदा आहिनि वण जा। हाणे 40 भठा, 40 भठनि में वरी हर कंहिं भठे में 40 ॿूटा वण जा, 40 चुंगियूं मां हणंदो आहे। उन खां पोइ मूंखे हर ॿूटो 1 किलो फुटी ॾींदो आहे, 1 किलो फुटी ॾींदो आहे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त 40 ॿूटा हिकु भठे में, हाणे 1 किलो हिकु ॿूटो ॾिए त हाणे उहो थी वियो हिकु भठो मण पैदावार ॾींदो। हाणे जे 40 खे तव्हां अकाउंट कयो त 40 मण थी विया। त हुन ॿुधायो त मां हिकु एकड़ मां 80 मण पैदावार खणंदो आहे। जंहिं मां हुन जी ॻाल्हि मां मुतमिन बि थियुसि ऐं हुन तरीक़ो मूंखे ॿुधायो। ऐं अॼु मां उहा ॻाल्हि उन जे हवाले सां कयां थो त अहिड़े नमूने सां वधीक पैदावार हासिलु करे सघिजे थी। महिरबानी।